ये बांदरन वांगुर ठेंगा टपा छोड़ ही रहा है। चराथी पे आयो छा? छा यही से करे हो के मैटन? ही कड़ा कपड़ा पाता थे। शिकिल लिटिया दे दर्शनीय में। जोक कर दो लगी जोक कर। देखा फिर वापस आ गए ये दोनों बूढ़े। सुबह से हमारा पीछा कर रहे हैं। यू नो इंग्लिश इज अ मॉडर्न लैंग्वेज। इन्हें तो बस अपनी बोली अपनी भाषा। शट अप! तवा समझो छा पाने पाना के? Anybody wants to talk with me in English? You and you. तवा के छा तो लगे असा अंग्रेजी न जड़ू? अरे तवा का सुठी अंग्रेजी गाला सकना है वो असा। पर तदे में पंहिंजी मिठड़ी बोली की शान बरकरार रखी है। याद रखो माँ जो खीर पीतो अथव तो मातृभाषा जो मान करण सिखो। जंहिंमें माँ बाबा के लोली ॾिनी आहे वो असुल न विसारजो। पहिरीं असां अंग्रेजनि जा गुलाम हुआसीं, हाणे उन्हनि जी उभारी संस्कृति जा गुलाम थी आया। अॻिते अलाए छा थींदो। मूंखे त चइनी पासे ऊंदहि नज़र थी अचे, सिर्फ विनाश। न ये न थींदो बाबा। असां भी मैच्योर आहियूं, असां भी सब समझूं था। को नथा समझो तव्हां कुछ? अंधी डुक डोड़ में हली रहिया आहियो। याद कयो उन्हनि संतनि जे बलिदान खे, उन्हनि पीढ़ियुनि जे बलिदान खे, जिन जे करे अवां अॼु खुशहाल आहियो, आसूदा आहियो। छा तव्हां वापसि विनाश चाहियो था? जेकॾहिं ईअं थियो त इतिहास अवां खे कॾहिं माफ़ न कंदो। ये केर चाहींदो बाबा? असां पंहिंजे इतिहास के खत्म थियण कोन ॾींदासीं। बाबा असांजे इतिहास जे बारे में कुछ ॿुधायो न। तव्हां ॿुधण पसंदि कंदो पुट? हाँ बाबा। त ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजी अंतरात्मा सां ॿुधणु चाहियो था त ॿुधो।